कंदासीं। कणक जी ख़रीदारी शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि सॼी सिंध जा जेके गोदाम आहिनि उन्हनि खे त कणक ख़रीदारी कई वञे। 2200 मण रुपया फ़ी मण उन जी अघु मुक़ररु कयो वियो आहे। 14 लख मेट्रिक टन कणक ख़रीद कई वेंदी। बारदाणो ॾियण लाइ गाइडलाइन जारी कई वई आहे त उन हवाले सां ख़रीदारी जीअं त शुरू कई वञे। अहम इशू आहे हर साल इन हवाले सां असांखे ॻणती बि रहंदी आहे, परेशानियुनि खे मुंहुं बि ॾियणो पवंदो आहे। अटे जी खोट जा प्रॉब्लम्स थींदा आहिनि, अटो महांगो थी वेंदो आहे। ठरी मीरवा जे अंदरि हिकु त हींअर ऐलान कयो थो वञे त कणक ख़रीद कई वञे। ठरी मीरवा में 23 करोड़ रुपयनि जी कणक आम ईअं पट ते पियल ई पधर ते, उनजे करे उनखे जी ताईं जणिया लॻा न आहिनि। 23 करोड़ रुपयनि जी कणक ख़राबु थी वई आहे। हिकु मानी जो गभो जिन माण्हुनि वटि मानी न आहे उन माण्हूअ खां उन मानी गभे जो क़दुरु पुछियो वञे ऐं असांजे गोदामनि में ईअं कणक ख़राबु थींदी हुजे ऐं सूरताल गोदामनि जी इंतिहाई ख़राबु हुजे ऐं करप्शन जूं हिकिड़ी दाहूं ईंदियूं हुजनि। भले असां अगरि सांगड़ जा गोदाम ॾिसूं, कोटड़ीअ जा गोदाम ॾिसूं, ॿिया गोदाम ॾिसूं, इन सूरताल ते प्लानिंग्स छो न पई जुड़ी सघे। हींअर ऐलान कयो वियो आहे त कणक ख़रीद कयो। कणक ख़रीदारीअ में देरि छो कई वेंदी आहे? छो वापारी जेके आहिनि उहे अघु चाढ़े छॾींदा आहिनि, देरि सां उहे ख़रीद करे स्टॉक करे छॾींदा आहिनि। प्लान नथो ठाहे वञे, हिकमत अमली नथी ठाही वञे। आबादगार परेशान हूंदो आहे, आम ख़रीदार आम जेको माण्हू हूंदो आहे उन जे मथां सॼो बोझ पवंदो आहे। हिकु दफ़ो ॿीहर वरी सरकार ख़ुराक खाते ऐलान कयो आहे। असां हिन अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त ऐलान त कयो वियो आहे, उनजी हिकमत अमली कहिड़ी ठाही वई आहे। स्मगल थींदी आहे कणक, उन लाइ कहिड़ा ज़ाब्ता ठाहिया विया आहिनि। बारदाणे जूं शिकायतूं ईंदियूं आहिनि त बारदाणो सिफ़ारिशुनि ते ॾिनो थो वञे, बाअसर माण्हुनि खे ॾिनो थो वञे, उन लाइ कहिड़ी प्लानिंग्स ठही आहे। हर साल साॻी बारदाणे जी दांह, साॻी स्मगल जी दांह, साॻा ई जेके आहिनि उहे शिकायतूं अचनि थियूं। असां हिन सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं त सरकार कहिड़ी हिकमत अमली ठाही आहे। असांखे जॉइन कयो आहे कराची स्टूडियो में असांजे रिपोर्टर सगीर चांडियो, लतीफ़ शोरो असांजा सीनियर रिपोर्टर कोटड़ी मां असां सां गॾु हूंदा, असलम मेमुन सांगड़ मां असांजा रिपोर्टर गॾु हूंदा, शाहिद ख़ासकेली मीरपुर ख़ास मां, अब्दुल सत्ताल शर ठरी मीरवा मां ऐं नवी बख़्श सठियो साहिबु आबादगार अॻुवान आहिनि, सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जा अॻुवान आहिनि, उहे बि असां सां गॾु उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। सभिनी खे वेलकम थो चइजे। सठियो साहिबु तव्हांखे वेलकम थो चइजे। सगीर, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां कजे। ऐलान कयो वियो आहे ख़रीदारीअ जो त ख़रीदारी हींअर कणक जी शुरू कई वञे। कहिड़ो उन जेको ख़तु लिखियो वियो आहे, कहिड़ियूं हिदायतूं आहिनि, कहिड़ियूं प्लानिंग्स हुन में रखियूं वियूं आहिनि? वॾी महिरबानी असलम। सिंध काबीना जे मंज़ूरी खां पोइ सिंध जे ख़ुराक खाते पारां ज़िले वाइज़ प्लान बि जारी करे छॾिया आहिनि ऐं गाइडलाइन पॉलिसी बि जेका आहे उहा जारी कई आहे। उनखां अलावा डिवीज़न लेवल ते ऐं ज़िले लेवल ते उन्हनि कमेटियूं बि ठाहे छॾियूं आहिनि। सभ खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां त 14 लख मैट्रिक टन जेको आहे इन साल कणक ख़रीद कई वेंदी, पर सूबे में 42 लख एकड़ जे लॻभॻि जेका आहे उहा कणक पोखी वई आहे। पर सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा 14 लख मैट्रिक टन कणक जेका आहे उहा ख़रीद कंदी। इन सिलसिले में काल जेको आहे सिंध जे ख़ुराक खाते पारां गाइडलाइन पॉलिसी जारी कई आहे। उन गाइडलाइन पॉलिसी में इहो ॼाणायो वियो आहे, मां तव्हांखे ॿुधायां त समूरनि कमिश्नरनि खे उन्हनि ख़त लिखी ऐं समूरनि डिप्टी डायरेक्टर सिंध फूड खे उन्हनि चयो आहे त हीअ गाइडलाइन पॉलिसी जेका आहे उहा असां जारी करे रहिया आहियूं, इन ते फौरी तौर ते अमल थियणु घुरिजे। उन में इहो आहे त जेके 16 एकड़नि खां घटि जेको आबादगार हूंदो उनखे 100 बोरियूं या 200 जेके आहिनि पाचका जेके आहिनि उन्हनि खे बारदानो मिली सघंदो। और 3 एकड़नि खां मथे वारे आबादगार खे जेको आहे उहो 500 बोरियूं या 1000 पाचका ऐं 50 एकड़नि खां मथे जेको ज़मींदार आहे उनखे 1000 बोरियूं या 2000 पाचकनि जो जेको आहे उहो बारदानो उहो हासिलु करे सघंदो। इन सिलसिले में उन्हनि तफ़सीली जेका आहे उन्हनि इहा पॉलिसी जारी कई आहे। उन्हनि खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त कणक स्मगल न थियणु घुरिजे। जेकी कणक जी खुर्द-बुर्द में मुलविस जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे जेके कणक जी जेकी ख़रीदारी मर्कज़ जेके आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। उते उन्हनि खे सेंटर जो इंचार्ज तौरु न मुक़ररु कयो वञे। ॾिठो वञे त उहो सॼी सिंध में उन्हनि जा हूअं ई खुर्द-बुर्द में जेके मुलाज़िम उहे मुलविस आहिनि, VAR बि करे आया आहिनि, उहो हिकिड़ो अलॻि इशू आहे। हिते कणक जी ख़रीदारी जेका आहे उहा ख़ासि तौर ते
मीरपुर ख़ासि पूरी डिवीज़न ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे ज़िले सांगड़ ऐं हैदराबाद जे ज़िले जामशोरे में अॼु खां जेको आहे कणिक जी ख़रीदारी शुरू करण जी उन्हनि हिदायत कई आहे। ज़िले वाइज़ उन्हनि प्लान जारी करे छॾिया आहिनि। इन सिलसिले में मुंहिंजी खुराक खाते जे काल सेक्रेटरी सां बि ॻाल्हि ॿोल थी हुई। उन इहो ॿुधायो त 167 जेके आहिनि ख़रीदारी सेंटर जेके आहिनि उहे असां क़ाइमु कया आहिनि इन्हनि टिनी डिवीज़ननि में। उनखां अलावा बाक़ी उते बारदानो बि जेको आहे उहो पहुचायो वियो आहे। हिकु या ॿिनि ॾींहंनि अंदरि इहे ख़रीदारी वारो मरहलो जेको आहे उहो शुरू थी वेंदो, बारदानो ॾिनो वेंदो। उन्हनि हिदायत कई आहे जेको पहिरीं आबादगार अचे पहिरीं कणिक ॾे उन पॉलिसी तहत जेको आहे हीअ कणिक ॾिनी वञे। ऐं इन सिलसिले में काल असांजे चीफ सेक्रेटरी खुराक खाते जी सिफ़ारिश तहत कमिश्नरनि जी सरबराही में कमेटियूं ठाहियूं आहिनि, डिप्टी कमिश्नरनि जी सरबराही में कमेटियूं ठाहियूं आहिनि। उन्हनि कमेटियुनि में DC लेवल ते जेके कमेटियूं ठहियल आहिनि उन्हनि में आबादगार मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻवान जीअं नबी बख़्श सेठो जी तंज़ीम सां लाॻापियल आहे उन जा जेके नुमाइंदा हूंदा। उनखां अलावा मुख़्तियारकार उन कमेटियुनि जा मेंबर तौरु हूंदा ऐं हिकु डिवीज़न लेवल ते अलॻि अलॻि सां कमेटियूं ठाहियूं आहिनि त जीअं इहो हदफ़ पूरो करे सघिजे। 14 लाख मैट्रिक टन ऐं बारदाने जे हवाले सां जेकी शिकायतूं अचनि पियूं या ईंदियूं रहनि थियूं उन्हनि खे हल करण जे लाइ उहे कमेटियूं जेके आहिनि इहे कमु कंदियूं। इन सिलसिले में इहा अॻभराई थी आहे। 167 जेके आहिनि उहे सेंटर जेके आहिनि हिन वक़्तु उहे क़ाइमु थी चुका आहिनि। पर अॼु हिननि खे जारी करणी हुई या ख़रीदारी जेका आहे उहा जारी न थी सघी आहे। सुभाणे ताईं उहा ऐं जेको आहे इहा सॼो मरहलो जेको आहे उहो शुरू थी वेंदो। ठीकु आहे सगीर। नबी बख़्श सेठो साहब, सगीर जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, खुराक खाते ख़त बि लिखी छॾियो आहे। तव्हां आबादगार आहियो, हर साल प्रॉब्लम्स खे फेस कयो पिया। हिन भेरे सरकार कहिड़ियूं हिकमत अमली जोड़ियूं आहिनि, तव्हां सां केतिरो राब्तो कयो आहे, केतिरो तव्हां मुतमिन नज़र अचो पिया मौजूदा प्लानिंग मां? महिरबानी साईं। जीअं त तव्हां सॼी सूरत हाल तव्हांखे ख़बर, हर साल गवर्नमेंट इहो ऐलान कंदी आहे त हेतिरा लख टन, गुज़िरियल साल हिननि 1.3 मिलियन टन 13 लख टन जो टारगेट मुक़ररु कयो, पर मुश्किल सां 11.5 लख टन ख़रीद करे सघिया। उनजो वॾो सबबु इहो हो, असीं सदाईं गवर्नमेंट खे फूड डिपार्टमेंट खे चवंदा आहियूं त बाबा सिंध में, लोअर सिंध में ख़ासि करे मीरपुर ख़ासि डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न में 20 फेब्रुआरी खां कणिक लहण शुरू थी वेंदी आहे। इन जे करे तव्हां 20 ते नथा खोलियो फेब्रुआरी ते, त घटि में घटि 1 मार्च ते तव्हां पंहिंजा सेंटर इस्टेब्लिश करे छॾियो। उते जेके आहिनि 2 शयूं अवेलेबल, हिकिड़ो बारदानो अवेलेबल हुजे, ॿियो जॾहिं बारदानो 3 साल पहिरीं बारदानो आयो त जेसिताईं पैसा कोन आहिनि स्टेट बैंक कोन थी ॾे, त बारदानो पहिरीं नवंबर मार्च ते अवेलेबल हुजे ऐं पैसा तव्हांजे अकाउंट में हुजनि, ऑफिसर उते मुक़ररु थियल हुजनि ऐं बिना मतभेद जे। सतो फॉर्म जेकॾहिं कंडीशन हुजे त उन सते फॉर्म मुताबिक़ ॾियो, जेकॾहिं उहा कंडीशन कोन्हे त उन मुताबिक़ भले वहिंवार करे छॾियो, जेको ज़मीनदार हुजे हुनखे तव्हां ॾियो। पर बदकिस्मती सां ऐलान सदाईं सुठा थींदा आहिनि, पर उन ते अमली तौर ते जीअं तव्हां पहिरीं फरमायो त गवर्नमेंट जी पॉलिसी हूंदी आहे त 1/4 जेका आहे कणिक ख़रीद कंदी। यानी हिन साल हिननि पहिरीं चयो पियो 1.5 15 लख टन, पोइ शायदि हाणे काबीना में 14 लख टन जो चयो पियो त 1/4 यानी चोथों हिसो गवर्नमेंट ख़रीद कंदी, बाक़ी 3 हिसा उन में ईअं थियो त हिकिड़ो हिसो ज़मीनदार पंहिंजे लाइ खाइण जे लाइ ऐं ॿिजे लाइ रखंदा आहिनि, बाक़ी 2 हिसा जेके आहिनि 50% मार्केट में ईंदा आहिनि। त हाणे उन खे पूरे करण जे लाइ असां सदाईं इहो ज़ोर ॾींदा आहियूं। हिन साल गवर्नमेंट ऐलान कयो त 1 तारीख़ इस्टेब्लिश थींदा, पर अॼु माशाअल्लाह 1 तारीख़ आउं नथो सम्झां त सिंध जे कंहिं बि शहर तहलके या टाउन में को प्रोक्योरमेंट सेंटर शुरू थियो हुजे। बाक़ी सुभाणे अञा ॾिसूं था अला करे थी वञे, पर अमली तौर ते हिकिड़ियूं शयूं अलॻि नज़र ईंदियूं आहिनि। ऐलान तमामु सुठा थींदा। गुज़िरियल साल जो तव्हां ॿुधायां त 2000 रुपया फी माण्हू गवर्नमेंट मुक़ररु कयो, पर सेंटर कॾहिं खुलिया, ख़रीदारी जा मर्कज़ खुलिया वञी 27 मार्च ते, जॾहिं लोअर सिंध जी 80% कणिक निकिरी वई। उहा 80% कणिक कीअं निकिती? 2000 रुपया सरकारी रेट हो, ज़मीनदार वीचारे 1800 1750 1800 में ॾिनी, जिते 2.5 मण जी बोरी जेका हुई उन ते हुनजा 2.5 किलो कटो थी थी, यानी हुनखे तक़रीबन साफ़ी 1600 रुपया मिलियो। ऐं जॾहिं कणिक मार्ग फसल ज़मीन मां पहुची शहरनि में पहुती, गोदामनि में पहुती, तव्हां असां ॾिठो अॼु खां 15 ॾींहं पहिरीं कणिक जो रेट जेको आहे 2600 रुपया मण पियो। जॾहिं त सिंध जे ज़मीनदार जॾहिं 2000 सरकारी रेट हो गुज़िरियल साल, त हिननि विकियो 1700 वेबरे 1750। हिन साल जेकॾहिं अला करे गवर्नमेंट जा शक कोन था करियो, ऐलान कयो त रेट सुठा मुक़ररु कया वेंदा। हिकिड़ी ॻाल्हि त गुज़िरियल साल 2000 खां 2200 रुपया कयो आहे ऐं पंजाब में 1900 जी
रुपया असीं हिनखे सारायूं था, पर जी उनजो फ़ाइदो जेको आहे ज़मींदार जे नाले पे आहे, ज़राअत जे नाले पे आहे, ऐं सॼा अर्बन एरिया जा जेके मीडिया वारा आहिनि उहे बि तनक़ीद कंदा सब्सिडी ॾेई, बसि सब्सिडी जो फ़ाइदो ज़मींदार खे कोन थो थिए, उहो सब्सिडी जो फ़ाइदो ब्रोकर खे थिए थो, ऐं ॿियो जेको मिल मालिक आहे जेको स्टॉक करे थो, ज़मींदार तो वीचारो हिकिड़ो फसल हार्वेस्ट करे मार्केट में विकिणी उनजो 70% वरी ॿी फसल ते लॻाईंदो आहे। हिन जे करे असीं अञा बि उमेद रखूं था अला करे सुभाणे या परीं ताईं सेंटर सिंध में खुली वञनि ऐं ख़रीदारीअ जो हुनजो टारगेट आहे 14 लाख टन जो या 15 लाख टन जो, उन में ज़मींदार खां, छो जो बिल्कुलु सदाईं थींदो इहो रहियो आहे त ज़मींदार खां मुश्किल सां 10% कणिक ख़रीद कई वेंदी आहे, बारदानो 10% ज़मींदार खे उन्हनि खे उहे ज़मींदार जेके वेल नोन हुजनि, जिनकी अप्रोच हुजे, बाक़ी सदाईं बारदानो जेको आहे ब्रोकर खे मिलंदो आहे। असीं इहा उमेद रखूं था त सुभाणे या परीं ताईं सेंटर खुली वेंदा ऐं बारदानो प्योर ज़मींदारनि खे तरजीह बुनियादनि ते मिलंदो त जीअं पंहिंजे फीमण जा मुक़रर थिया उनजो फ़ाइदो ज़मींदार खे थिए, ज़राअत खे। ठीकु आहे सेठी साहब, ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। लतीफ़ शोरो, कणिक जो गोदाम कोटड़ी में तमामु वॾो गोदाम आहे ऐं उते तमामु वॾी तादाद में कणिक बि हूंदी आहे, छा सूरत हाल आहे? कणिक ख़रीदारी शुरू थी आहे या उतां जे जेके गोदाम जी सूरत हाल आहे, कीअं हर साल प्रॉब्लम्स खे माण्हू मुंहुं ॾिए थो? जी असम भाउ, तमामु अहम इशू आहे। बोलाड़ी कणिक गोदाम जेके आहिनि इहे सिंध जा ॿिए कराची खां पोइ ॿिए नंबर ते वॾे में वॾा गोदाम आहिनि, 65 गोदाम आहिनि। हिते तक़रीबन 15 लख इन गोदामनि में कणिक जी कैपेसिटी आहे। त गुज़िरियल साल बि हिते तक़रीबन 11 लख बोरियूं कणिक जो स्टॉक कयूं वयूं हुयूं, जंहिंमां हिन वक़्तु बि जेको अञा ताईं 25 मार्च ताईं 4 लख बोरियूं कणिक जो स्टॉक थियल आहिनि, बचियल आहिनि। उन खां पोइ जामशोर ज़िले में जेका कणिक जी ख़रीदारी आहे उन लाइ तक़रीबन 16 सेंटर जेके क़ाइमु कया वेंदा ऐं उन खां पोइ 6 लख जेको टारगेट आहे जामशोर ज़िले जो, उहा ख़रीदारी कई। ऐं उन खां पोइ बारदानो जेको आहे उन जा बि 16 जेके 17 सेंटर उन्हनि ते बारदानो मुहैया कयो वेंदो। पर हिन वक़्तु ताईं अॼु जीअं पहिरीं तारीख़ हुई गवर्नमेंट जो ऐलान हुयो जेके इहे प्रिक्यूरमेंट जेके सेंटर क़ाइमु थींदा, पर अॼु ॾींहं ताईं अञा ताईं इन क़िस्म जो सॼे जामशोर ज़िले में को सेंटर क़ाइमु न थियो आहे ऐं न ई को ख़रीदारी जो अमल शुरू थी चुको आहे। पर हिन वक़्तु मुंहिंजी जेको डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर आहे जामशोरो, शहज़ाद शाणी, उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उहो चवे पियो त ऐलान थियो आहे सरकार जो, असां वटि प्लान पहुतो आहे ऐं जेको बारदानो आहे जेको मेन जेको सेंटर ते असां ज़िमेदार खे ॾींदा उहो अञा ताईं असां वटि न पहुतो आहे। हिन इहा दवा खे 3 तारीख़ ताईं बारदानो पहुचंदो। इन जे विच में असां 3 ॾींहंनि में जेको आहे सेंटर क़ाइमु कंदासीं ऐं ख़रीदारी जो अमल शुरू कंदासीं। पर हिन वक़्तु ताईं अञा ताईं अॼु पहिरियों ॾींहुं का ख़रीदारी शुरू न थी आहे। अलबत्ता हिन दावा कई आहे त जेको गोदाम ख़ाली आहिनि उन जे सफ़ाई सुथराई जो कमु शुरू कयो वियो आहे। 4 लख बोरियूं जेके हींअर स्टॉक आहिनि उहे जेके उनखे कराची में सप्लाई कयो पियो वञे, मुख़्तलिफ़ जेके चकी ऐं मिल ओनर उनखे ॾिना पिया ॾियूं पिया ऐं 15 तारीख़ ताईं हिन दावा कई त उहे समूरी जेका कणिक आहे उहा सप्लाई थी वेंदी। बाक़ी जेका नई जेका अराइवल थींदी जेका कणिक जी उहा जेका पोइ शुरू कई वेंदी, उहा जेका मार्च खां पोइ जेका उन जी शुरू थींदी आहे। पर हिन वक़्तु ताईं मजमूई तौर ते जेके वॾे में वॾा गोदाम आहिनि उन में ख़रीदारी वारो जेको अमल अञा शुरू न थियो आहे, उन में जेका ई दावा कनि था ख़ुदि जा ऑफिसर त 2 खां 3 ॾींहं जेके अञा लॻंदा। ठीकु आहे लतीफ़। अब्दुल सत्तार शहर ठरी मीरवा जे अंदरि केतिरियूं हज़ार बोरियूं इतला पिया अचनि त 68,000 खां वधीक बोरियूं ख़राबु थियूं आहिनि। केतिरो नुक़सानु थियो आहे? उन नुक़सान जा ज़िम्मेवार केरु आहिनि? छाजे करे इहो बोरियूं कणिक ख़राबु थी आहे? जी बिल्कुलु असलम साहब, ठरी मीरवा जे गोदाम में हिन वक़्तु 68,800 बोरियूं कणिक जूं पियल आहिनि, जेकी सरासर सिंध हुकूमत जी नाअहली आहे। छाकाणि त जेके 2018 खां इहे जेके कणिक जूं बोरियूं आहिनि इहे पियल आहिनि, ख़राबु थी रहियूं आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जीत आहिनि, सरव आहिनि, उहे अची विया आहिनि। जेको फूड इंस्पेक्टर आहे ज़हीर अहमद, उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, उनजो चवणु आहे त मां केतिरा ई दफ़ा इंतिज़ामिया खे मथे आला अमलदारनि खे इहो लेटर जारी करे चुको आहियां, ॾेई चुको आहियां, रिटर्न में चई चुको आहियां त हीअ जेको आहे सो बराए महिरबानी हीअ बोरियूं खणायूं वञनि, हीअ ख़राबु थी रहियूं आहिनि। ऐं सिज जी रोशनी जे करे बि जेके बहका आहिनि उहे फाटी रहिया आहिनि, जंहिं सबबु जेको अन्न आहे उहो बदबू थी वियो आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त 4 सालनि खां जेको हीअ गोदाम में अन्न पियल आहे उन सबबु ॿी जेकी नई ख़रीदारी आहे उहा बि न थी सघी आहे। सिर्फ़ु इहो जेको अन्न आहे उहो पियल आहे, ख़राबु थी रहियो आहे, जंहिंजी जेकी जॾहिं ख़रीदारी कई वई तंहिं वक़्तु जेकी हिन जी मालियत हुई उहा 23 खां 24 करोड़ हुई। हिन वक़्तु जेकी हिन जी मालियत आहे
उहा 36 करोड़ रुपया आहे जेके सरासर हुकूमत जा जेको आहे सो ज़ाया थी रहिया आहिनि। ॿियो नंबर ते तव्हांखे मां ॻाल्हि कंदो हलां त ठरीमरा में सभ खां वधीक जेको आहे सो कणिक उपाई वेंदी आहे। हिन साल कलर जी खोट ऐं पाणी जी खोट सबबि घटि मिक़दार में जेको आहे सो अन्न उपाए सघंदासीं। ॿियो नंबर इहा ॻाल्हि आहे त जेके असांजो फूड इंस्पेक्टर आहे ज़हीर अहमद, हुन जो इहो बि ॿुधायो वियो त जेके जॾहिं ख़रीदारी शुरू थींदी आहे उन वक़्तु जेके गोदाम जा जेके बारदानो आहे उहो हिते वॾो मसइलो रहियो आहे त ज़मीनदारनि खे नाहे मिलंदो। जॾहिं बि जेकॾहिं थींदो आहे त उहे जेके ब्रोकर आहिनि उहे ख़रीद कंदा आहिनि। ज़मीनदारनि खे 10% तमामु घणो, जीअं भाउ पहिरें ॻाल्हि करे, उहो इलाही आहे। 2% बि जेको आहे सो मुश्किल सां ज़मीनदारनि खे मिलंदो आहे। सिर्फ़ु जेको आहे सो उन मां ब्रोकर ई फ़ाइदो वठंदा आहिनि। जी बिल्कुलु सही। असलम मेमून, सांगड़ में तमामु वॾा कणिक जा गोदाम आहिनि, छा सूरत हाल आहे सांगड़ जी? असांजा सांगड़ ज़िलो जेको आहे उहो कणिक जी पैदावार में सॼी सिंध में टॉप ते आहे। हिन वक़्तु सांगड़ में जेको आहे 8 वॾा कणिक जा गोदाम आहिनि ऐं हिन वक़्तु जेको हिन महिल जेके हुकूमत टारगेट ॾिनो आहे सांगड़ ज़िले खे, उहो 10 लख बोरियूं ख़रीद करण जो टारगेट ॾिनो आहे। हिन ते तव्हांखे इहो फ़ाइदो हलां त गुज़िरियल साल 2021 में जेको आहे उहो 7.5 लख बोरियूं कणिक ख़रीद थी सघी हुई, छो त हुकूमत जी पॉलिसी ग़लति हुअण जे करे जॾहिं ख़रीदारी देरि सां थी ऐं आम कणिक जेको आहे सो आबादगारनि हारियुनि जे हथ मां निकिरी वई, आम मार्केट में ब्लैक ते विकिरो थी, माण्हुनि स्मगलिंग कई, माण्हुनि वापारियुनि लिकाए छॾी ऐं उन में ख़ुदि जेको खुराक खाते जा ऑफिसर बि मुलविस हूंदा आहिनि। ऐं मूं उन वक़्तु रिपोर्ट बि कयो हो त उहे राति जो जिन ट्रकुनि ते पाबंदी हुई उनखे ख़ुदि फूड खाते जा इंस्पेक्टर पास कराईंदा हुआ त हीअ वञे कणिक। त इहा जेकी सूरत हाल आहे, इहा हुकूमत जी नाकाम पॉलिसी आहे, छो त उन खां अॻु में 2020 में सांगड़ ज़िले में 14 लख बोरियूं ख़रीद कयूं वयूं, पर 21 में अधु ते घटि थी वई ऐं हाणे टारगेट ई 10 लख जो ॾिनो वियो आहे। त उन करे ऐं उन लाइ 39 जेको आहे उन्हनि ख़रीदारी मर्कज़ जेके आहिनि उहे सांगड़ ज़िले में क़ाइमु त कया आहिनि, पर हाणे इहा जॾहिं ॻाल्हि इहा थींदी त जॾहिं उन में ख़रीदारी थिए, हाणे ख़रीदारी जेकॾहिं को 2-3 ॾींहंनि में नथी शुरू थिए ऐं त पोइ जेको आहे इहा सॼी सूरत हाल जेकी आहे उहा ख़राबु थी वेंदी ऐं माण्हू जेको आहे कणिक लहण शुरू थी वई आहे, लाबारा शुरू थी विया आहिनि ऐं हाणे जॾहिं कणिक मार्केट में ईंदी त उहे जेके आबादगार आहिनि उहे, छो त कणिक अहिड़ी शइ आहे जंहिंखे माण्हू घरनि में रखी नथो सघे, छो त एतिरी जॻह माण्हुनि खे कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि त जेकी हुकूमत ऐलान कयो आहे जंहिं पॉलिसी जो त 16 एकड़ वारे खे जेको आहे सो असीं जेको आहे 100 कटा ॾींदासीं या 100 बोरियूं ॾींदासीं, इहे सिर्फ़ु बयान आहिनि। इन में अमली तौर ते तव्हां कुझु ॾींहंनि खां पोइ ॾिसंदव त बाक़ाइदा सॼे सांगड़ ज़िले समेत सिंध में एतिजाज थींदा त आबादगार रोडनि ते ईंदा त असांखे बारदानो नथो मिले। उहो बारदानो जेको आहे वापारियुनि खे, ॿियनि माण्हुनि खे ब्लैक ते विकिरो कयो वेंदो आहे ऐं उहा कणिक में जेकी वॾे में वॾी हेराफेरी थींदी आहे उहा ट्रांसपोर्ट जी हूंदी आहे, छो त आबादगार खे इहो चयो वेंदो आहे त कणिक जेकी आहे तव्हां असांखे गोदाम ते पहुचाए ॾियो, ख़रीदारी सेंटर ते पहुचाए ॾियो। जॾहिं त खुद खाते जे रिकॉर्ड में तव्हां वञी गौर सां ॾिसंदव त उहा ख़रीदारी ॾेखारी वेंदी आहे, उन ज़मीनदारनि जे ज़मीनुनि मां, हारियुनि जे ज़मीनुनि मां ख़रीदारी ॾेखारी वेंदी आहे ऐं उन जी जेके ट्रांसपोर्ट जा किराया आहिनि उन में बि वॾो हिसाब किताब रखियल आहे। त इहा जेकी सूरत हाल आहे उन जे करे आबादगार हारी जेको आहे हर साल रोडनि ते हूंदो आहे, एहतिजाज कंदो आहे त भई हेॾी वॾी जॾहिं कणिक अचे थी सिंध में ऐं उनजो जेकॾहिं सरकार चोथों हिसो बि ख़रीद नथी करे सघे त पोइ उन जो कहिड़ो फ़ाइदो। हाणे हिन महिल जीअं ई स्मगलिंग थींदी, जीअं अफ़गानिस्तान वञे थी या ॿियनि पासे स्मगलिंग थी वञे थी, सरहद सूबे में वञे थी, पंजाब ॾे वञे थी, पर गुज़िरियल साल त इहो थियो त पंजाब मां कणिक हिते आई, छो सिंध जो रेट जेको हो उहो हिते वधीक हो, पंजाब में घटि हो। त उन जे बावजूदि सिर्फ़ु फूड खाते जे ऑफिसरनि जी मिली भगत जे करे वापारी ऐं जेके सरमाएदार माण्हू आहिनि उहे फ़ाइदो वठनि। बिल्कुलु असलम। शायदि मीरपुर ख़ास में ख़रीदारी मर्कज़ अमली तौर ते शुरूआति उन्हनि जी थी चुकी आहे, छा प्लानिंग ठाही वई आहे खुराक खाते पारां? जी महिरबानी। मीरपुर ख़ास जीअं पहिरीं सचिव साहब चयो त असांजी जेको लोअर सिंध आहे उन में सभ खां पहिरीं जेका आहे उहा कणिक रहे थी। मीरपुर ख़ास ज़िले जो जेको आहे उन जेके आहिनि नऊंकोट आहे, झुडू आहे, सिंधड़ी आहे, इहे अहिड़ा तालुका आहिनि जिते सभ खां आगाठी कणिक लहे थी। हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके आहिनि उहे लाबारा अॻु ई शुरू थी चुका आहिनि ऐं माण्हू जेका आहिनि उहे लाबारा शुरू थी चुका आहिनि ऐं थ्रेशरूं हली चुकियूं आहिनि, पर कणिक जेका आहे उहा वक़्त सिर ख़रीद नथी थिए। गुज़िरियल साल बि ईअं ई थियो
पहिरीं टारगेट उहो तमामु घणो रखियो वियो, पर छाकाणि त कणिक जेका आहे मार्केट मां अॻु ई खपी चुकी हुई ऐं वापारी ख़रीद करे उनखे पंजाब ऐं ॿियनि सूबनि ते जेको आहे उहो मुंतक़िल करे चुका हुआ। उन करे अब खुराक खाते खे उहा कणिक मिली न सघी। हिन वक़्तु मीरपुर ख़ास जा गोदाम जेके आहिनि उहे मुकमल तौर ते कणिक खां ख़ाली आहिनि। हिन वक़्तु उहा जेका कणिक आहे जेका मीरपुर ख़ास जो जेको ज़रूरत आहे उनखे पूरो करण जे लाइ सांगण मां जेका आहे उहा कणिक घुराई पई वञे। हिन वक़्तु बि मीरपुर ख़ास डिवीज़न जी जेकॾहिं टारगेट ॾिसिजे त उहो ई गुज़िरियल साल वारो 3.5 लख जेको आहे उहो जूट वारियूं जेके बोरियूं आहिनि उहे रखियूं आहिनि, यानी 35,000 टन। ऐं उमरकोट में जेको रखियो वियो टारगेट उहो 2,23,000 बोरियूं जेके आहिनि उहे रखी वियूं आहिनि, यानी 22,220 टन जेका आहे उहा कणिक उमरकोट ज़िले मां ख़रीद कबी। ऐं थरपारकर जो हिकिड़ो नंढिड़ो बैराजी एरिया आहे कलोई, उते जेको आहे उहो 9,000 बोरियूं जेके आहिनि उहो कणिक ख़रीदारी जो टारगेट रखियो वियो, जॾहिं त गुज़िरियल साल उहो 10,000 रखियो वियो। यानी हिन दफ़े उहो टारगेट जेको आहे उमरकोट ऐं थरपारकर जो जेको आहे उहो घटाए वियो आहे। इन जो मतिलबु इहो त हिन वक़्तु इहो टारगेट अलाए वाक़ई बि पूरो थिए या न थिए। बहरहाल जेको अहम जेका पॉइंट आहे उहा आहे सेंटरनि ते ख़रीदारीअ जी। जीअं असलम जेका आहे उहा ॻाल्हि कई त सेंटरनि ते ख़रीदारी ॾेखारबी आहे, जॾहिं त अक्सुल जेका कणिक आहे उहा आबादगारनि खे चयो वेंदो आहे त तव्हां गोदामनि ते खणी अचो, वञे यानी जिथे ज़मीनदार आहे जिथे हुनजी जेका कणिक पियल आहे उन खां 20-22 किलोमीटर या 23 किलोमीटर परे जेके मेन गोदाम आहिनि उन्हनि ते कणिक जेका आहे उहा आबादगारनि खां लाराई थी वञे, जॾहिं त सेंटर उनजो वरी उनजे ॻोठ वारो ॾेखारियो थो वञे। यानी ट्रांसपोर्ट जो ख़र्च जेको आहे उहो सऊं सिधो खुराक खाते वारा ऐं जेके ठेकेदार आहिनि जिन जो हाणे वरी 22 मार्च ते जेको आहे टेंडर तलब कयो आहे, 22 मार्च ते टेंडर तलब कयो आहे त कहिड़ा कहिड़ा ठेकेदार जेके आहिनि उहे कणिक वरी इन्हनि सेंटरनि तां खणी ख़रीद कंदा। इन्हनि जी हिकिड़ी मिली भगत हूंदी आहे, उहे पैसो खायो वेंदो आहे। ॿियो सभ खां वधीक जेको अहम मामिलो थो थिए उहो आहे बारदाने जी विरासत। हिन वक़्तु मुंहिंजी जेका खुराक खाते जे अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हुननि चयो त जेके आहिनि बारदानू विराइण जे सिलसिले में कंहिं क़िस्म जूं के कमेटियूं न आहिनि जोड़ियल। आबादगार ख़ुदि जेके आहिनि उहे अची खुराक खाते जे अमलदारनि खां जेका आहे उहो बारदानो वठी सघनि था, पर मुख़्तलिफ़ बहाना जेके आहिनि उहे कया वेंदा आहिनि। आबादगारनि खे बारदानो ॾियण जे बजाए उहो बारदानो सिधो जेको आहे उहो वापारियुनि खे ऐं पेढी वारनि खे ॾिनो वेंदो आहे। उहे आबादगारनि खां ॾियनि उहो सस्ते अघ ते कणिक ख़रीद करे वरी महांगे अघ ते जेको आहे उहो खुराक खाते खे विकिरो कंदा आहिनि, जंहिंसां आबादगारनि जी जेको आहे उहो मईशत ते को फ़ाइदो पहुचण जे बजाए ॿियो हुननि खे जेको आहे उहो नुक़सानु पहुचे थो। ठीकु आहे, बिल्कुलु शायदि सगीर ॻाल्हि ॿोल सभिनी रिपोर्टर्स जी ॿुधो पिया। करप्शन जी बि जेकी ॻाल्हि साम्हूं आई आहे त उन्हनि माण्हुनि खे सेंटर्स जो इंचार्ज ऑफिसर्स खे न लॻाए वेंदो जेके बदनू आहिनि ऐं करप्शन में मुलविस आहिनि। अमली तौर ते खुराक खाते पारां कहिड़ी प्लानिंग्स ठाही वई आहे त हिन भेरे हमेशह रवायतनि जीअं करप्शन बि थींदी आहे, सुस्ती बि थींदी आहे, उहा न थी सघे ऐं बहितरी अची सघे। ॾिसो असलम गुज़िरियल साल जेको आहे इन्हनि कणिक जी ख़रीदारी हिन जेका मूं ॻाल्हि कई त उन्हनि काल हिदायत करे छॾी आहे, पर अमली उनजो कमु नज़र न पियो अचे, यानी ख़रीदारी शुरू अॼु न थी सघी। त गुज़िरियल साल बि ईअं ई थियो हुयो। 26 मार्च खां पोइ हुननि ख़रीदारी शुरू कई हुई। हुन वक़्तु जेके नंढा नंढा आबादगार या हारी जेके हुया उन्हनि खे उन रेट जो फ़ाइदो न पियो। हूअं त 1600 हुयो वफ़ाक़ जो, पर हिननि सिंध हुकूमत जेको आहे 2000 रुपया रेट रखियो हुयो। उनजे करे जेके पंजाब जा जेके वापारी हुया उहे बि सिंध मां कणिक ख़रीद कनि पिया ऐं स्मगलिंग वारो हिकिड़ो अलॻि इशू आहे। त इन करे ॿियो जेको तव्हां खुर्दबुर जी ॻाल्हि कई त तक़रीबन मां चवंदो त 80% जेके खुराक खाते जा अमलदार आहिनि उहो इन करप्शन में मुलविस आहिनि ऐं हू नैब सां वीआर करे आया आहिनि। उनजे बावजूदि उन्हनि खे पोस्टिंग ॾिनी वेंदी आहे, छाकाणि जो उहे वज़ीरनि जा माण्हू हूंदा आहिनि, MPS जा माण्हू हूंदा आहिनि, मुलाज़िम जेके आहिनि उहे उते सेंटरनि ते मुक़ररु थी वेंदा आहिनि। इहा इन्हनि जी पॉलिसी जारी जेका साम्हूं आई आहे उन ते इम्प्लीमेंट जो हिकिड़ो वॾो मसइलो हूंदो आहे। ॾिठो हूअं त सॼियूं कमेटियूं त तव्हांखे नज़र ईंदियूं डिवीज़न लेवल ते या डिस्ट्रिक्ट लेवल ते, पर बारदाने जो हर साल जेका आहे उहो तव्हांजे रिपोर्टर्स जी ॻाल्हि ॿुधी ॿियनि दोस्तनि जी त इहो बारदाने जो हर साल इशू थींदो आहे। बाक़ाइदे सां फ़ोन मैसेज जे ज़रिए सवन जी तादाद में जेके आहिनि उहे बोरियूं बिल्कुलु आहे सगीर, एहतिजाज बि थींदा आहिनि सॼी सिंध में। ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। नबी पंहिंजो महमूद नवाज़ शाह साहब आबादगार अॻवान उहे असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम महमूद नवाज़ शाह साहब। शाह साहब, ऐलान थियो आहे ॿीहर त ख़रीदारी शुरू कई वञे कणिक जी। अॻे साल बि एहतिजाज थिया, दाहूं थियूं, आबादगारनि जूं थियूं, आम माण्हुनि जूं थियूं।
कहिड़ी प्लानिंग हींअर जोड़ी वई आहे, तव्हांखे केतिरो तावन में वरितो वियो आहे, छा था सम्झो, केतिरी उमेद करे सघिजे थी त हिन भेरे इहे प्रॉब्लम साम्हूं न ईंदा? त सूरत हाल हूंदी आहे न सा थोरी डिफरेंट हूंदी आहे। हिन साल जी सूरत हाल इहा आहे त ॿारहीं जेका कणिक आहे उनजी क़ीमत 3000 रुपए जे क़रीब आहे। ओपन मार्केट में कणिक जो रेट जेको 2500 रुपया 2400 रुपया हलियो पियो, उन खां पहिरीं 2800 रुपए ताईं हो जी। ऐं हाणे त सरकार जे पंहिंजे इंट्रस्ट में आहे त जल्द अज जल्द ख़रीदारी शुरू करे। असां त गवर्नमेंट खे इहो रिक्वेस्ट कई हुई, वज़ीर आला साहब जिन टंडो लहर आया तॾहिं बि उनखे इहो चयोसीं त हिन वक़्तु सरकार खे घुरिजे उहो वफ़ाक़ी हुजे त हाणे सूबाई सरकार हुजे, त अगरि उनखे पंहिंजे कंज्यूमर खे प्रोटेक्ट करिणो आहे ऐं अगरि इहा कोशिशि करणी आहे त जीअं अटे जी क़ीमत जेका आहे सा हिकिड़ी लेवल खां मथे न चढ़े, त उहो जेसिताईं सरकार वटि कणिक मौजूदु न हूंदी त प्राइस कंट्रोल न करे सघंदा। पोयनि 2 सालनि में उहो अटो हुजे, कणिक हुजे या खंडु हुजे, तव्हां ॾिसो त असां वटि सरप्लस प्रोडक्शन हुई, हुनजी क़ीमतूं बि असांजी नज़र में 70 रुपए खां मथे खंड जी न हुजणु खपे, पर 150 रुपए ताईं बि खंडु विकाणी। हिन साल जेतिरो जल्दी ख़रीदारी कंदा ओतिरो बहितर आहे, ऐं जे न ख़रीदारी कंदा त नुक़सानु थींदो। ऐं असां हिन साल जेका सूरत हाल रूस ऐं यूक्रेन में डेवलप पई थिए उहा तमामु अहम आहे, जो दुनिया जा न रुगो पाकिस्तान बि उतां इम्पोर्ट कंदो आहे, पर दुनिया जा तमामु मेजर एक्सपोर्टर आहिनि कणिक जा। त उते जे अगरि बहरान आहे ऐं उतां जे अचण वञण में दुश्वारी आहे, सैंक्शन्स आहिनि, त पोइ अगरि पाकिस्तान खे इहो तमामु घणो ज़रूरी आहे त पाण वटि जेके पंहिंजा स्टॉक्स आहिनि उन्हनि खे सोभो करे, जे न त 5-6 महीननि में अटे जो तमामु सख़्तु बहरान क्रिएट थी सघे थो। बिल्कुलु शाह साहब, अटे जो प्रॉब्लम्स वाक़ई पैदा थींदो आहे, पर हिकु ॻाल्हि ते ॻाल्हाइजे बि त ठरी मीरवा जे हींअर रिपोर्ट अचे थी त उते 68,000 खां वधीक ॿोरियूं कणिक जूं ख़राब थी वञनि। अटो सिंध में न आहे, अटे लाइ मिसाल ग़रीब माण्हू मानीअ लाइ परेशान हूंदो आहे। किथे खोट था ॾिसो, प्लानिंग जी खोट आहे, नाहेली आहे, खुराक खाते में जिदत न अची सघी आहे, जो ही हर साल जा जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे साॻा ऐं बोझ सॼो वञी आवाम ते थो पए। ॾिसो, ही पाकिस्तान असांजो ज़रई मुल्क आहे ऐं ॾाढे अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध जी प्रोडक्शन अगरि तक़रीबन 4 लख टन जे क़रीब आहे, त सरकार वटि जेका स्टोरेज कैपेसिटी आहे सा 6-7 लख टननि खां मथे कान्हे। ख़रीदारी कॾहिं 12 लख कॾहिं 14 लख टन कंदा आहिनि, ऐं जेका स्टोर थियल हूंदी आहे कणिक उहा ओपनली स्टोर थियल हूंदी आहे। ऐं अनफॉर्चुनेटली असां वटि गोदामनि में बि ख़राब थींदी आहे कणिक। अनफॉर्चुनेटली तव्हां वटि नॉर्दर्न बाईपास ते कंहिं 12 मुल्क जे ताउन सां जिन पंहिंजा 70% पैसा ख़र्च करे वॾा साइलोस ठाहे ॾिना, उन्हनि खे असां ऑपरेशनलाइज़ न कयो आहे लास्ट 20 सालनि खां। त इहे सभु गवर्नेंस जा एॾा वॾा गैप्स आहिनि, जंहिंजे करे असांखे हिकु तरफ़ घटिताई आहे शयुनि जी, ॿिए तरफ़ उहा शइ ख़राबु थिए पई, अलाहो आलम उनखे हथ सां ख़राबु पियो कयो वञे या का ॿी ॻाल्हि आहे उहा असांखे ख़बर कान्हे का। पर इहो तमामु वॾी सूरत हाल आहे जेका अनफॉर्चुनेटली उनखे प्रॉपरली हैंडल नथो कयो वञे, ऐं पंहिंजे मुल्क में पंहिंजी शइ हूंदे सूंदे बि माण्हू जेके आहिनि। अच्छा शाह साहब, वॾे वज़ीर सां मुलाक़ात थी, इहे वॾे वज़ीर सां मुलाक़ात में इहे शयूं डिस्कस हेठि आयूं? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जॾहिं वज़ीर आला साहब सां असांजी मुलाक़ात थी त घणेई शयूं हुयूं, ऐं असांखे जेको पंहिंजो इम्प्रेशन ऐं ॻाल्हि करणी हुई त कणिक जी जल्द अज जल्द ख़रीदारी शुरू कनि, उहा असां ॻाल्हि जेका असां ज़रूरु गोश्तगुज़ार कराई वञनि। अच्छा, स्मगल वारो मामिलो आहे ऐं उन सां गॾु वापारियुनि जो जेको ब्लैक ते विकिरो थिए थो, इन रोकथाम लाइ का डिस्कस थी त उन ते जीअं रोकथाम अचे? ॾिसो, इहो जेको ॻाल्हि आहे न, त तव्हां अगरि ॻाल्हि पिया करियो त फर्टिलाइज़र जी जेका स्मगलिंग जी ॻाल्हि थी थिए, अॼुकल्ह जेको बि कंहिंखे छिक घणी थी अचे, जॾहिं अफ़गानिस्तान मां छिक आई आहे। असांजो एज़ अ काश्तकार, एज़ अ ज़मींदार आबादगार, असांजो साफ़ सुथरो चवणु इहो आहे त ही का सुई कान्हे जो केरु खीसे में खणी विया हलिया। ही त ट्रकुनि जूं ऐं गाॾियुनि जूं गाॾियूं खपनि, तव्हांखे हज़ारे गाॾियूं खपनि 1000 टन खणी वञण जे लाइ। ही लखे टन कीअं था ॿाहिरि निकिरियो वञनि, उन जी ज़िमेदारी गवर्नेंस जी सूबाई वफ़ाक़ी सरकार जी आहे त पंहिंजा बॉर्डर जेके आहिनि से सिक्योर करे। इहा जेको अगरि केरु हीलो ऐं बहानू करे पेश करे थो, या हुननि जी पंहिंजी जेको आहे सो इहो कोताही आहे, ऐं इहा कोताहीअ खे उन्हनि खे फिलफौरी जेको आहे सो दूर करणु घुरिजे। अच्छा, कणिक में ॿियो बीमारीअ जे हवाले सां ॻाल्हि ख़राबु थिए थी कणिक,
उन गैर जेके मयारी दवाउनि जो बि अचे थो मामिलो, उन ते इंक्वायरीज़ बि हलंदड़ आहिनि, इन ते सम्झो था हिन भेरे बहितरी कुझु ईंदी? कणक खे हिकिड़ी 2-3 सालनि खां बीमारी लॻे पई जेका आख़िरी महीने ॾेढ में कणक में अचे थी रती, अंग्रेजीअ में रस्टिंग चवनि था। असां पंहिंजे नंढे हूंदे ॿुधीसीं, पर पोइ असां 20-25 साल 30 साल जेका ज़मीदारी कईसीं असां न ॾिठी, पर पोयनि 3 सालनि खां वरी अची वई आहे। इन हद ताईं जो जेको TG1 जो बिज सिंध जो एग्रीकल्चर रिसर्च जो कामयाब बिज हो, उनखे पंजाब डीनोटिफाई करे छॾियो आहे छो त ससेप्टेबल आहे रस्टिंग खे। त उहा बीमारी जेका आहे सा हिन वक़्तु बि लॻल आहे असांजी नज़र में। ऐं जॾहिं लाभार्थी पूरे पवंदा, अॻे 1.5 महीने में ख़बर पवंदी त कणकुनि जी बीज वग़ैरह कीअं लथियूं आहिनि। जेको तव्हांजो सुवालु आहे जनरलाइज़ एज टू पेस्टिसाइड, त उन में अगेन गवर्नेंस जो वॾो प्रॉब्लम आहे। उहो रुगो दवाउनि जो गैर मयारी प्रॉब्लम कोन्हे, पर बिजनि जे गैर मयारी हुजण जो तमामु घणो प्रॉब्लम आहे। जेके फर्टिलाइज़र आहिनि उन्हनि जो गैर मयारी हुजण जो तमामु वॾो मसइलो आहे, जो ॾींहुं ब ॾींहुं असांखे मुंहुं ॾियणो थो पए। बिल्कुलु बिल्कुलु। शाह साहब महिरबानी तव्हांजी, तव्हां KT न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। सठियो साहब, शाह साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, असां कणक जे बीमारियुनि ते बि रतीअ ते बि ॻाल्हि ॿोल पे कई, गैर मयारी दवाऊं फर्टिलाइज़र, छा था तव्हां सम्झो त खुराक खाते जे अंदरि हिन जदीद दौर में जिदत का अची सघी आहे, कुझु नज़र अचे पई? तव्हांजो हिकिड़े रिपोर्ट दोस्त ॿुधायो त 24 करोड़ जी जेका कणक आहे उहा ख़राब पई थिए, जेका 2018 जी आहे। हाणे मैनेजमेंट जे फेलियर जो तव्हां इन में अंदाज़ो लॻायो त 4 सालनि खां गोदामनि में जेका कणक पई आहे उनखे यूटिलाइज़ कोन करे सघिया। हिते हेॾी वॾी शार्टेज हुई, ऐं शार्टेज हुअण जे बावजूदि उहा फ्लोर मिल ताईं कोन पहुची सघी, ऐं उन फ्लोर मिल ताईं जेकॾहिं पहुचे 2018 में रेट कणक जो हो 1800 रुपया मण। जेकॾहिं 1800 रुपया वारी कणक मिलिया त सिंध जे कंज़्यूमर खे अटो जेको आहे सो 40 रुपया किलो मिलिया, 35 रुपया किलो मिलिया, पोइ उहा हुते ख़राब पई थिए। पर हिन में साईं प्लानिंग हूंदी आहे। 24 करोड़ रुपए जी कणक हिननि स्टॉक ॾेखारियो, हुन में कणक 20 करोड़ रुपए जी खणी वेंदा आहिनि। थींदो हीअं आहे त इहे जेके ऑफिसर आहिनि ॿाहिरि खां जेका रिंग ठाहींदा आहिनि लाइन जी बोरिन जे सथी जी, उन में कणक हूंदी आहे, अंदरि वरी घणो करे हू भूसो या रेती भरे छॾींदा आहिनि या भारी भरे छॾींदा आहिनि, ऐं पोइ चवंदा साईं बरसाति पई। हाणे 2018 खां वठी हिनखे हथ इन करे जो जेकॾहिं स्टॉक टोटल खोलींदा त पोयां अंदरि सॼो कोई मिटी पई आहे, वारी पई आहे, तंहिं करे हिकिड़ो टोटल फेलियर आहे। ॿिए नंबर ते तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधाईंदो न, कल्ह वज़ीर आज़म साहिबु ख़िताब कयो क़ौम खे, इलाही सारियूं हुन जेके पैकेज ऐलान कया, पोइ हुन में हिकिड़ो इहो बि ऐलान कयो त रूस जेको वियो हुउसि, छो जो रूस खां असांखे हिन साल 2022 में 2 मिलियन यानी 20 लख टन ख़रीद करणी आहे। तव्हां अंदाज़ो करियो त 20 लख टन वफ़ाक़ी हुकूमत हींअर ई ज़हन ठाहे वेठी आहे त मुल्क जे अंदरि 20 लख टन खां बि वधीक जो शॉर्टफॉल अचिणो आहे कणक जो। जॾहिं त असां वटि जेको पाकिस्तान PRC वारनि जो ऐं सिंध जे डिपार्टमेंट वारनि जो एग्रीकल्चर वारनि जी जेका स्टेटिक्स आहे, उन में पाकिस्तान जी जेका घुर्ज आहे उहा आहे 26 मिलियन टन, ऐं हिन साल हू चवनि पिया त एक्सपेक्टेड जेका प्रोडक्शन असांजे मुल्क जी आहे उहा 27.5 27 मिलियन टन थींदी, यानी असांजी कंज़म्पशन खां 1.5 मिलियन टन वधीक आहे। पर ॿिए पासे जेका तव्हां ॻाल्हि कई त मर्ज़नि जी, हिकिड़े पासे जेके स्टॉक असां वटि थियनि था रोड साइड ते पिया हूंदा, बरसातूं पवंदियूं कणक ख़राब। ॿिए नंबर ते रती जेका लॻे पई, महमूद शाह ॻाल्हि कई, न सिर्फ़ु TD1 में पर पंजाब 3 वेराइटियूं बेन कयूं आहिनि, हिकिड़ी गैलेक्सी, हिकिड़ी अब्दुल सत्तार, हिकिड़ी TD1। हुननि पंजाब जे फूड डिपार्टमेंट इहो चयो त हिन टिनी में जेको फंगस लॻे थो, रती लॻे थी, इन करे पंजाब में इहे 3 जिनटूं अब्दुल सत्तार, गैलेक्सी ऐं TD1 जी पोखी कोन थी आहे। पर सिंध में असां वटि इहो हालात वध खां वधि जेका पोखी तव्हां सर्वे कराईंदा TD1 जी थी आहे, जंहिंखे मर्ज़ लॻे थो। जॾहिं मर्ज़ लॻे थो, छो कणक जेका ख़राब थिए थी जे करे ख़राब थिए, अॻु में ई हुन में फंगस रती हूंदी आहे, जेकॾहिं वरी जेको कंट्रोल ऐं एयर टाइट गोदामनि में जॾहिं रखी पिया त उहा टोटल ख़राब थी वेंदी आहे, ऐं उन में नमी वधीक अची वेंदी आहे, जंहिंजे करे उहा इस्तेमाल जे क़ाबिल कोन हूंदी आहे। पर गवर्नमेंट जे हिकिड़े पासे तव्हांजो करोड़ अरब रुपए जो लॉस थिए थो, ॿिए पासे जेको कंज़्यूमर वीचारो आहे उहो महांगे रेट ते जेको अटो पियो ख़रीद कंदो आहे, जेको अटो हुनखे 35 रुपया 40 रुपया मिलणु घुरिजे, उहो 70 रुपया 80 रुपया। हिन साल जेको वज़ीर आज़म साहिब जी जेका तक़रीर जेके तव्हां ॿुधी आहे, मूं त राति ॿुधी हुई, जेको 20 लख टन जो चए पियो, त मूंखे लॻे थो हिन साल वॾो बहिरान थींदो। पोइ मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे, इहा साॻी सिंध जी कणक, पाकिस्तान जी कणक अफगानिस्तान वेंदी हली 20 लख टन उते ई डंप कंदा, वरी जॾहिं इहे जेके इंपोर्टर माफ़िया आहिनि, इंपोर्टर माफ़िया, एक्सपोर्टर माफ़िया, इहा साॻी कणक जेका डंप थी पई पाकिस्तान जी अफगानिस्तान जे बॉर्डर जे अंदरि, उहा साॻी घुराईंदा, 1000 रुपया मण, ऐं उन ते 1000 रुपया मणे 800 रुपया मण कमाईंदा।
वॾो भार कंहिंते पवंदो, हिकिड़ो कंज्यूमर ते पवंदो, मुल्क जी मईशत ते पवंदो। उन खां पोइ जेको तव्हांजो फॉरेन एक्सचेंज आहे $100 मिलियन जहिड़ा IMF खे करियो। जेकॾहिं तव्हां 1 मिलियन टन जी कणिक इंपोर्ट कंदा तव्हांखे $1 अरब खपंदो। 2 मिलियन टन जेकॾहिं इंपोर्ट कंदा तव्हांखे $2 बिलियन ख़र्च करणा पवंदा, जॾहिं त तव्हां IMF खां $1 बिलियन जे लाइ नथो पियो। इन जे करे वफ़ाक़ खे ऐं सूबाई हुकूमत खे ॿिन्हिनि खे संजीदगी सां पॉलिसी ठाहिणी पवंदी। कणिक वठण सां गॾु उनजी प्रिजर्वेशन करणी पवंदी। बिल्कुलु बिल्कुलु। नबी बख्श सठियो साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां KTN न्यूज़ के वक़्तु सगीर, लतीफ़ शोरो, असलम मेमुन, शाहिद ख़ासि अली, अब्दुल सत्तार शर, तव्हां सभिनी जी महिरबानी। इंतहाई अहम मौज़ू नाज़रीन असां जंहिं ते ॻाल्हि ॿोल कई, सिंध ज़रई ख़ितो आहे ऐं उन में कणिक जी पैदावार में खोट अचे या कणिक जी ख़रीदारी सही नमूने न थिए, अटे जा अघ ॿीणा थी वञनि, सॼो बोझ अवाम ते थो पए। सरकार खे, सिंध सरकार हुजे, वफ़ाक़ी हुकूमत हुजे, सीरियस नोट इन ते वठणु घुरिजे। करप्शन जेकी थिए थी गुदामनि में, उन जो ख़ात्मो अचे, साफ़ ऐं शफ़ाफ़ अंदाज़ में ख़रीदारी थिए, त जीअं सिंध में ईंदड़ वक़्त में न कणिक जी खोट पैदा थिए, न आबादगार जेको आहे उहो परेशान थिए। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।